अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आया शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु हिन प्यारी वीडियो में, अॼु हिन अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे हिन नंढड़ी वीडियो में 1 मिनट 20 सेकंड जी वीडियो आहे। तव्हांखे पंहिंजा ड्रामो जेको बैकग्राउंड में हली रहियो आहे इन जो रिव्यू करे ॿुधाईंदुसि। तव्हां सभिनी दोस्तनि खे चवंदुसि, अगरि उदासी टीवी यूट्यूब चैनल ते आहे नवां या पुराणा जेका बि दोस्त आया आहिनि त हिन चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। ही अवां जो चैनल आहे। दरअसल दोस्तों, पंहिंजा ड्रामे में तव्हां ॾिठो सिकू हाणे पंहिंजे भाउ जो पलान करण जे लाइ चाकर ख़ान खे चैलेंज ॾेई वियो त मां पाण पलान कंदुसि, तूं कासिम खे भॼाए छॾियो आहे, कासिम खे ॻोल्हे करे मां मारींदुसि ऐं सभु ॻोठ वारनि जे साम्हूं मारींदुसि। अहिड़ो पलान कंदुसि, सभु ॻोठ वारा यादि कंदा। बिल्कुलु दोस्तों, इहा रुंडे वारनि जी शरारत हुई। जीअं चुंग ॾियूं त सिकू खे, सिकू सॼे मुल्क में पढ़ो ॾिए ऐं चाकर ख़ान मजबूर थिए ऐं इहो जहिड़ो वधे। बिल्कुलु इहो जहिड़ो वधंदो ऐं हाणे मज़ो बि थींदो ड्रामे में। ऐं जाबिर खे बि हाणे ख़बर पइजी वई। पहिरियों ई ख़बर हुई मुंहिंजो भाउ उतां भॼी चुको आहे, फ़रार आहे। सिर्फ़ु सिकू ख़बर न हुई, रुंडे वारनि उहा बाहि ॿारे कम खे वधाए छॾियो आहे। दोस्तों, अॼु जो वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते अगरि अपडेट सुठी लॻी त उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा ऐं असांजे प्यारे प्यारे दोस्तनि खे इहो अर्ज़ु आहे त प्यारा प्यारा कमेंट बि कंदा। असांजे पेज खे बि फॉलो लाइक शेयर कंदा। मिलंदासीं तव्हां सां कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।